लख लख मेहरबानी जो पंहिंजो टाइम सीड़ाए मूं ग़रीब जे तॾे ते अची मुंहिंजी इज़त खे मान मथे कयो आहे। असां इन लाइ ही प्रोग्राम कयो आहे, हे पंहिंजे ज़िले लेवल ते तकलीफ़ ॾिनी आहे माण्हुनि खे त जीअं त असांजो को बि धणी साईं न आहे। जेकॾहिं सभु बिरादरी चवे त बाबा ही असां हिन ॻाल्हि खे अॻिते वधाइण नथा चाहियूं, को बि माण्हू असांखे नौशहरे ज़िले में ॾिनो वञे जेको असांजी मालिकी करे, पोइ को बि वॾेरो न आहियूं, चोर आहियूं, चकार आहियूं। असांजो नूर मोहम्मद चांडियो आहे, रईस अली गुल बि असांजो भाउ आहे, उन्हनि खे चवणु नथो करे। पगदार असांजो आहे, जेका वॾनि खां वठी पग आहे उन जो ख़ानदान आहे। जेकॾहिं उहो असांजी मालिकी कंदो त उहो असांजे बचनि जो बि मालिक आहे। इन जे करे असां थोरा लफ़्ज़ चई पंहिंजी जॻह वठंदासूं। महिरबानी करे हिन ते असांखे जेको आहे सो तवज करे ऐं असांजो मान मथे कनि ऐं जेको आहे अॻिते जे लाइ असांजे लाइ जेको हुकुम हूंदो असां हाज़ुर कंदासूं। वॾी महिरबानी ॿाहिरि ज़िले में डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज में SSP आहे, उहो बि इन मसइले में नज़र रखंदो। हुनखे सजा थी हूंदी त उनजो हक़ आहे उन SHO खां पुछणु। असां इंशा ताला सभिनी गुज़ारिश कंदासीं, पहिरियां बि गॾु हुयासीं, इंशा ताला हाणे बि गॾु आहियूं। थैंक यू। चोॾींहं राति जा सा करी सिंगार तुंहिंजी सभु जमार मुंहिंजे दिलि भर जो दम हिकिड़ो। हमल फ़कीर चयो त 100 साल सजण गॾु न क़ौम सां मोहबत, पंहिंजी सिंध सां मोहबत ईअं ई आहे जीअं हमल चयो त 100 साल सजण प्यासिया हुअनि पल पल जे लाइ बल बल वेखण भॼदियां। लोक करे लख टोक करे त बि लोक कानूना लॼदियां। हमल असांजे इश्क जा धम धूम धमाला वॼदियां। हाणे आउं गुज़ारिश सैद खान चांडियो खे त उहा थे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदा। सैद खान चांडियो। अखियुनि की न कमायो रत न रुनाओ, कजल कहिड़ा पायो। पहिरियां त